कल्ह भी हिकिड़ी कोशिशि कई हुई त आउं पंहिंजे सोचुनि खे सहेड़े ऐं सुहेल जे बारे में कुझु ॻाल्हाए सघां। कल्ह हिमत कोन करे सघियो हुउसि, अॼु वरी कोशिशि थो करियां। सभिनी हाज़रीन ऐं नाज़रीन खे मुंहिंजो सलाम पहुचे। आदतूं हक़ीक़त में असांजूं ख़राबु कयूं सुहेल आहिनि। एॾियूं आदतूं ख़राबु करे वियो जो जॾहिं बि स्टेज हुजे, को बि सियासी पिंडाल हुजे, समाजी सिलसिलो हुजे, उन में माइक डाइस हुन जे हवाले हूंदी हुई ऐं हू उन सॼे कम खे ज़िमेदारीअ सां कंदो हो। असांखे कॾहिं हिन डाइस ते बीहण जी ज़रूरत पेश कान ईंदी हुई। सो हाणे जो आदतूं बिगड़ियूं आहिनि त असां ॻाल्हाइण बि विसरी विया आहियूं। अलाह साईं संदसि मग़फ़िरत फरमाए, मालिक खेसि जन्नत में जायूं ॾिए। कल्ह जितां सिलसिलो टोड़ियो उतां ई शुरू था करियूं। रची जे रेटो थिया कीनो बाट जन हू, खुंभ न खारे तिन खे जे हालारी हो, तोणे धोबी धो त बि लाला ई न लहेसि। सुहेल मुंहिंजो सौटु, मुंहिंजो भाउ, मुंहिंजो यार, उन ते रब जे करम नवाज़ीअ जो जी इहा लालाण चढ़ियल हुई। उन ते ओड़ी इहा लालाण अहिड़ी चढ़ियल हुई जो उन खे को बि खुंभ लाहे कोन थी सघियो। ऐं हू असां सभिनि जो दोस्त शायदि इन करे हो जो हू पहिरीं अलाह जो दोस्त हो। ऐं मूंखे ईअं थो महसूसु थिए त जेको रब जो दोस्त हूंदो आहे उहो शायदि दुनिया में सभिनि जो दोस्त हूंदो आहे। सुहेल सां नंढपण खां वक़्तु गॾु गुज़रियो आहे। मूं कल्ह ही जेके बि सिलसिला थिया पिए ॻाल्हियुनि जा, ॻाल्हायो पिए सभिनी, त मूं चयो भला सभु सुहेल जा गुण पिया ॻायूं, भला आउं हुन जा अवगुण खणी जांचियां त ख़ुदा जो कसम मूंखे कोन मिलिया। मूं ॾाढी कोशिशि कई त सुहेल जी का अहिड़ी शइ हुजे जेका आउं हुन जी अवगुण तौरु खणी वठां, ख़ुदा जो कसम मूंखे कोन मिलिया। सुहेल मूं पुठियां वञी वरी सोचियो त भला ॾिसूं सुहेल जेको बि असां सां ॻाल्हायो थिए कयो थिए त उन में को कॾहिं कूड़ शामिलु हो, का ग़लति बयानी शामिलु हुई। मूं एनालाइज़ करणु शुरू कयो, मूंखे कोन मिलियो। को हिकिड़ो सिंगल इवेंट अहिड़ो कोन्हे जंहिंमें सुहेल का ग़लति बयानी कई हुजे, जंहिंमें को हू भुल में ई सही, असां त वरी ईअं बि चई छॾींदा आहियूं त यार मूंखे ख़बर कान्हे, मूंखे विसरी वियो। इहा वेसर वारी बि ॻाल्हि हुनखे कान हूंदी। हालांकि हू जंहिं बीमारी में मुब्तला हो उन जो जा रिपरकशन्स त इहा वेसर बि आहे। पर मूं इहो ॿुधो आहे त जिन ते मालिक जी महर हूंदी आहे, जिन ते मालिक जी करम नवाज़ी हूंदी आहे, उन जा ज़हन, उन जी सम्झ आख़िर ताईं सलामत हूंदी आहे। ऐं सुहेलो जंहिंजी सम्झ, दोस्त सभु वेठा आहिनि हला पुराणा जा ॿिया, हुननि सां आख़िर ताईं ॻाल्हाईंदो रहियो। मूंखे त उहा हिमत कान थी जो आउं हुन सां आख़िरी वक़्त में उनखे ॾिसी बि सघां ऐं ॻाल्हाए बि सघां। पर जेका बि थोरी घणी मुंहिंजी ॻाल्हि थी त हू अलहमदिल्ला ज़हनी तौर ते आख़िरी ॾींहं ताईं, आख़िरी वक़्त ताईं पंहिंजे ज़हन जे सम्झ जे साञे में रहियो। सुहेल वॾो मुस्तक़िल मिज़ाज माण्हू हो। हू हिकिड़ी सॻी शख़्सियत जो मालिक हो, सॻी शख़्सियत जो मालिक हो। 29 अप्रैल अर्ली 90s सुहेल इहो तइ कयो त आउं अॼु खां सोपारी कोन खाईंदुसि। ऐं केतिरे वक़्त लाइ कोन खाईंदुसि, साल लाइ कोन खाईंदुसि। ऐं पोइ उहा पूरे साल खां पोइ वरी हुन सोपारीअ में हथु विधो। सुहेल ईअं छो कई? चई त सोपारी मूं ते हावी थींदी पई वञे ऐं हीअ मुंहिंजी मास्टर कान्हे, आउं हिन जो मास्टर आहियां। हीअ मूं ते हुकुमरानी नथी करे सघे। इहे हुन जा जज़्बा हूंदा हुआ। उताक ते गॾु हूंदा हुआसीं, ॾाढे सूमार खे बि ख़बर आहे असीं गॾु कचहरियुनि में इन्हनि में सुहेल सां घणेई इल्मी, तहक़ीक़ी, मज़ाक मश्किरी वारा बहस मुबाहिसा थींदा रहंदा हुआ। हुन जो हिकिड़ो
पंहिंजो वर्जन हूंदो हो शयुनि खे, पंहिंजो पर्सपेक्टिव हूंदो हो, शयुनि खे हिकिड़े ॿिए तरीक़े सां ॾिसंदो हो। असां आख़िरी वक़्त में सुहेल त शुरूअ खां ज़िक्र कंदो ईंदो हो, साक़िब कल्ह ॿुधायो बि तव्हां सभिनी खे त 16-17 सालनि जी उमिरि खां असां हुनखे ॾिसंदा पिया अचूं त हू कॾहिं बि राति जो बग़ैर विज़ू जे कोन सुतो, ऐं तंहिं दौर खां वठी हू ज़िक्र अज़कार में हूंदो हो रब पाक जो। मालिक मूं ते बि वॾी करम नवाज़ी कई जो आऊं बि इन्हनि सिलसिलनि में जुड़ियल हुयुसि। आख़िरी वक़्त में कोविड वारो जेको दौरु हो त ज़िक्र अज़कार असीं ॿई हिक ॿिए सां ईअं त असीं पंहिंजी बुज़ुर्गी बि पुॼाईंदा हुआसीं त तुंहिंजूं तोखे अलका सही थो थिए या मूंखे सही थो थिए। पोइ आऊं कुझु शयूं बयानु करे वियो हुउसि हिन सां, ऐं असां पाण में कचहरियूं कयूं, पर पोइ मूं महसूसु कयो त इहे सभु ॻाल्हियूं करणु इहे वरी तव्हांखे वापसि उन माइल स्टोन ते वठी थियूं वञनि। त मूंखे यादि आहे असीं ओताक ते वेठा हुआसीं ऐं सुहेल मूंखां ॻाल्हि पुछी हुई चई ॾे ख़बर भला हाणे छा कैफ़ियत आहे। मूं चयो यार सुहेल मुठ भीड़ी भली आहे। मूंसां ईअं उथी हथु मिलाई, चई बसि ॻाल्हि इहा थी। इहे राज़ खोलण जा कोन हूंदा आहिनि। राज़ जी खे पाण जे अंदरि लिकाइण आऊं सम्झंदो हुउसि त मुंहिंजे अंदर में के मुक़ाम आहिनि, को क़ब्रिस्तान आहे यादुनि जो ऐं सीक्रेसीज़ जो। पर जंहिं नमूने सां सुहेल पंहिंजी बीमारीअ खे लिकाए ऐं ॿियनि खे उन दौर जे परेशानीअ खां बचाए वियो, आउं सम्झां थो त हुन वटि जेके यादुनि जा क़ब्रिस्तान हुआ उहे असां खां वधीक वसी हुआ। सुहेल जी मुस्तक़िल मिज़ाजीअ ते मूं तव्हांखे ॿुधायो, हुनजे सचाई ते ॿुधायो, उहो शख़्सी तौर ते फितरत खे वेझो माण्हू हो। फितरत खे जेको बि माण्हू वेझो हूंदो उहो रब खे वेझो हूंदो, ऐं उन खे जेके अलका थींदा, जेका उनजो एटीट्यूड हूंदो उहो बि उहो ई हूंदो, मस्बत नज़रिए सां हूंदो, मस्बत हूंदो, ऐं उहो बिल्कुलु उन ई नमूने सां शयुनि खे खणंदो ईंदो। असांजा भले केतिरा बहस मुबाहिसा थी वञनि, कहिड़ियूं शयूं थी वञनि, शाम जो असीं ॾाढो हिक ॿिए खे घणो कुझु चई ऐं पोइ उथी वञूं, पर सुबुह जो असीं वरी साॻिया हूंदासीं। इवन ओताक खां उन बैठक पूरी थियण खां पोइ साॻिया हूंदासीं। मूंखे यादि कोन्हे त सुहेल ऐं आऊं पाण में कॾहिं नाराज़ थिया हुजूं या चिड़िया हुजूं। ॿियो ॾींहुं असांजो उहो साॻियो हूंदो, ऐं इन में मुंहिंजी शख़्सियत जी का ख़ासियत कान्हे, इहा सुहेल जी ख़ासियत हूंदी। इहो सभिनि सां हुनजो ईअं हूंदो त हुनजी कावड़, हुनजी चिड़ अहिड़े क़िस्म जी रहंदी कान हुई कंहिंसां। त जीअं त हू रब पाक जो जे नेकबाननि मां हो ऐं हुनजो दोस्त हो, त हुनजो सॼो एटीट्यूड बि उन तरीक़े जो, उनजो सॼो कार वहिंवार, सॼा सिलसिला शुरू खां वठी सिधो हूंदो हो मामलात में। मूंखे यादि आहे त SPO में असां कमु पिए कयो, साजिद असांजो दोस्त हुते हूंदो हो। उन खां कंहिं दौर में मूं 3000 के वरिता हुआ उन 2002 वारे दौर में, मूंखे वापसि करणु विसरी विया। कंहिं ॾींहुं 5 ॼणनि जे साम्हूं साजिद उहा ॻाल्हि कई, उते सुहेल वेठो, ऐं सुहेल हुन खां पुछियो त घणा पैसा आहिनि अकील ते? चई त साजिद जो यार आहिनि त घटि 3000 आहिनि। पंहिंजो चेकबुक कढी उन ते 3000 लिखी ऐं हुनखे चई अकील तां कर्ज़ु लथो। चई यार न हुनखे ख़बर न चार, तूं करी छा थो? इहे हुन ते आहे न, तो ते थोरी आहिनि, तोखां थोरी वठिणा आहिनि मूंखे। चई अकील वरी ईअं अथई जो हुन जे साम्हूं मुंहिंजे लाइ 5 लखनि जी ॻाल्हि थींदी त हू हुनखे ईअं चेक कढी ॾींदो। असां हिक ॿिए खे एतिरो घणो सम्झंदा हुआसीं। ॻाल्हियूं त जाम आहिनि, पर कल्ह बि हिकिड़ो ई शहर चयो हुउमि, अॼु बि उन सां ई इख़्तिताम कंदुसि। मोहसिन हमारे साथ बड़ा हादसा हुआ।
मोहसन हमारे साथ बड़ा हादसा हुआ, हम रह गए, हमारा ज़माना चला गया। अल्लाह से सोहेली मग़फ़िरत फरमाए।